अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व क़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। दुरूद खां बाद मुझे आका ते गरजी सलाम पढ़ो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे ऐं सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे। दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे ऐं सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे। दलील पक्को ॿुधी छॾ। दुरूद पढ़ंदे त मुझे करीम रब जे सोने महबूब फरमायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मन सल्ला अलैया मर्रतन फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफिया। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जंहिं शख्स भी हिकु दफ़ो मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो, जंहिं शख्स भी, जुमले ॾे गौर कर, मन जंहिं शख्स भी, रुगी मौलवी न, हाफिज न, कारी न, पीर न, फ़कीर न, जंहिं भी मुझे महबूब ते कलमो पढ़ियो आहे, मुझो महबूब तो चवे रुगी मोहब्बत जो ज़रड़ो रखी, जंहिं शख्स भी मर्रतन हिकिड़ो भेरो न मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफिया, मुझो अल्लाह उन जे लाइ छोटकारे जो दर खोले छॾींदो आहे। हिकु दफ़ो दुरूद, जेके हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदा आहिनि उन्हनि जे लाइ छोटकारे जो दर खुले, पर जेके न 100 जी तस्बीह पूरी दुरूद जी पढ़ंदा हुजनि, ॿुधा उन्हनि खे केॾो न मज़ो ईंदो हो। समझ में अचे वही ॻाल्हि त पोइ हाणे दिलि खोले पहिरीं दुरूद पढ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। इहो थियो दुरूद जो मुआवज़ो। छा मिलियो? सवाब। वरी सलाम जो जवाब। वमा मिन अहदिन यसल्लिमु अलैया इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही। अॻियां हदीस जा कुझु लफ़्ज़ ज़हन में नथा अचनि। अलाह कंदो चवंदा तर्जुमो। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो वमा मिन अहद यसल्लिमु अलैया इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही हत्ता अरुद्द अलैहि सलाम कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो जॾहिं न को हिकु शख्स वमा मिन अहद जॾहिं को हिकिड़ो शख्स भी
यसल्लिमु अलैया मां मुस्तफ़ा ते जॾहिं न सलाम पढ़ंदो आहे जॾहिं को हिकिड़ो शख्स भी मां मुस्तफ़ा ते जॾहिं न सलाम पढ़ंदो आहे मुझे आका करीम फरमायो अल्लाह अल्लाह इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही मुझो अल्लाह मां मुस्तफ़ा के फरमाइंदो आहे त मुझा महबूब तुझो गुलाम तो ते सलाम पियो पढ़े मुझो रब मां मुस्तफ़ा के उन पंहिंजे आशिक जे तरफ़ मुतवज्जह करण फरमाइंदो आहे हत्ता अरुद अलैहि सलाम एतरे ताईं जो मां मुस्तफ़ा उनके सलाम जो जवाब ॾींदो हां महबूब ते सलाम पढ़ंदे न ॻाल्हि ॻाल्हि महबूब ते दिल खोले पढ़ंदो कर ऐं जेकॾहिं थोरो चवी त इन सलातो सलाम जेको तव्हां सां अज़ान खां अॻु में पढ़ंदा आहियूं ॻाल्हि चढ़ी आई आहे त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी नालो यादि करे छॾियो केरु सुल्तान सलाहुद्दीन अयूबी उन खां पहिरीं मिस्र में इहो रवाज आम हुयो त जेको न बादशाह हूंदो हो वक़्त जो या वक़्त जो ख़लीफ़ो हूंदो हुयो जॾहिं अज़ान ईंदो हो त अज़ान खां पहिरीं उन जो शान ॻायो वेंदो हुयो मग़रिब जे नमाज़ जो टाइम आहे सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जॾहिं फातिह थियो आहे मग़रिब जे टाइम ते वुज़ू करे रहियो आहे अज़ान पई अचे त उन वक़्त जेको राइज निज़ाम हुयो उन मुताबिक़ दोस्त पहिरीं उन पोएं वक़्त जे गवर्नर या बादशाह जो ज़िक्र कयो वियो त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी दाह कई त ख़ुदा जे अज़ान खां निमाज़ जे सॾ खां अॻु में हे छा पियो हले चयो साईं हिते इहो सिस्टम राइज आहे पाण फरमाए पनो खणी अचो पेन खणी अचो हाणे जो हाणे पहिरियों आर्डर इहो थो कढां त मुंहिंजे करीम रब जे दरबार में अज़ान ॾियण खां पहिरीं कंहिं बि दुनिया जे बादशाह जो ज़िक्र न कयो वञे चयो साईं हे सालनि खां जेके कंदा पिया अचनि सुल्तान सलाहुद्दीन अयूबी चयो जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़णु शुरू कयो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद हुजूर जी आमद पुरनूर जी आमद आमदे मुस्तफा आमदे आमदे मुस्तफा उलमाए अहले सुन्नत जमायत अहले सुन्नत सरकार जी आमद हुजूर जी आमद पुरनूर जी आमद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सभी गति गति पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए हैदरी
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असांजे दीन जा आलिम रसूलुल्लाह जे दीन जा वारिस अल उलमा वरसतुल अंबिया। अवां पंहिंजे घोटनि खे हार पाराईंदा आहियो। हक़ीक़ी हारनि जा हक़दार इहे असांजा आलिम दीन आहिनि जन आका रसूलुल्लाह जे दीन जी वर्क करे असां अवां जे सीननि में इश्क़ रसूल जो जज़्बो जगायो आहे। मोहब्बत इश्क़ अक़ीदत जो इज़हार। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे पीर सरकार जी आमद, हुजूर जी आमद, पुरनूर जी आमद, मुज़म्मिल जी आमद, यासीन जी आमद, आमदे मुस्तफा, आमदे मुस्तफा। मरहबा मरहबा अल्हम्दुलिल्लाह। ई कुर्ब मदीने वारे मीर जो आ सभिनी आशिकनि जे साम्हूं नूरानी इरफानी वजदानी खिताब जारी आहे। अवां जे इश्क अकीदत मोहब्बत असांजे मोहतरम दोस्त हाजी खान जे अल्लाह ताला इल्म में अमल में इश्क रसूल में अञा बि वाधारो फरमाए। असांजे दीन जे आलिमनि ऐं सनाख़वाननि जी ख़िदमत करे पियो। अल्लाह ताला खे सभिनी जहान में आला समर अता फरमाए। दोस्तों माफ़ कजो, 2-3 मिनट तव्हांखे इंतज़ार करणो पइजी वियो। सच्ची ऐं दिलि जी ॻाल्हि इहा आहे त इहे शयूं को असां फ़क़ीरनि जे लाइ फ़ख़्र जो बाइस न हूंदियूं आहिनि। ईमानदारी ॻाल्हि इहा अथव। पर पोइ चूंकि आका जो मीलाद आहे, ये वेचारा दोस्त जेके पंहिंजे ख़ुशीअ खां जो खणी था अचनि त कंहिंजी दिलि खे रंजाइण बि मुनासिब कोन्हे। अल्लाह ताला उन्हनि खे सुहिणी नियत जो सुहिणो अजुर ॾींदो। जेकॾहिं असां खां का नफ़्स जी ख़्वाहिश थी हुजे त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके पनाह में रखे। हिकु दफ़ो मुंहिंजे आका मदीने जे ताजदार ते दुरूद पढ़ो त आजिज़ नए सिरे खां बस 82 मंजिल वरी मोटी आयासीं, हाणे वरी नए सिरे खां सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। पेशमाम इलाइक़े जे सवेल आज खे चयो त साईं 1:30 बजे अज़ान ईंदी आहे, ख़्यालु कजो। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त निमाज़ या 15 मिंट अज़ान थोड़ी लेट थी वेंदी त नाराज़ त न थींदो न पेशमाम। अज़ीज़ो तवज्जो कयो, मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद करण वारो ऐं महबूब जे मीलाद जे महफ़िल में अचण वारो तव्हां असांखे करोड़े मुबारकूं सभिनी खे। सच्ची ॻाल्हि इहा अथव, दिलि जी ॻाल्हि इहा अथव। जेकॾहिं दिलि जी ॻाल्हि पुछो था त जेकॾहिं मुंहिंजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातिनि जूं रातियूं जेके न रोई रब खां दुआऊं घुरियूं हुयूं पंहिंजे गुनाहगार तो असां गुनाहगारनि उम्मत लाइ, ई जेको ई समर ॾिसो पिया न, इहो मुंहिंजे आका जे उन्हनि दुआउनि जो समर। इन में का बि ॿी ॻाल्हि जी गुंजाइश कोन्हे का, छो त मुंहिंजा मिठड़ा मुझे महबूब जी दुआऊं अगर खुदा न कबूल कंदो त कंहिंजो कबूल कंदो, छो त मुझो महबूब तो उहो आहे। दुआऊं त बाद जी ॻाल्हि आहे। मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगी अर्श ॾे नेण खणंदो आहे त मुझो रब त काबो ई बदिलाए ॾेई छॾींदो आहे। एॾो मुंहिंजे रब जो पंहिंजे महबूब सां प्यार आहे। पोइ अंदाज़ो लॻा जैसां महबूब जो प्यार आहे, जो रब जो भी उन सां प्यार आहे। ॾींदो मुझो अल्लाह आहे,
ज़मींदार केर कंदो आहे चओ मुंहिंजो अल्लाह। ॻाल्हि केर कंदो आहे अल्लाह झट में, पर ख़ुदा को न को सबब ज़रूर बनाईंदो आहे। अदा हमरा अकलो को ॾियो ग़रीब हुयो, अदा हे रियाज़ चौधरी जेको आयो बहरिया जो, अदा किलारक हुयो, करोड़पति बणिजी वियो, करोड़ अरबपति बनायो मौला, पर ज़मीन ते ज़रियो को अल्लाह ज़रूर बनाईंदो आहे। यादि रखी छॾ, बख़्श उहे दुनिया जा ज़रिया, ए असां पंहिंजे इश्क जी ॻाल्हि कयूं। बख़्शण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे, पर बख़्शण जो ज़रियो मुंहिंजो अल्लाह बनाईंदो आहे। हिन खां वधीक ॿियो ज़रियो कहिड़ो खपे जो मुस्तफ़ा करीम जे आमद जी ख़ुशी हुजे। इन खां वधीक ॿियो तो असांखे कोई ज़रियो कोन खपे। अञा जिन दिलि जी ॻाल्हि अञा चवणु चाहे मां चाहियां ऐं तूं ॿुधणु चाहीं त छा इन में को शक आहे त पूरी काइनात में अगर मुझे अल्लाह कंहिंखे सुहिणो बनायो आहे त हो अम्मा आमिना जो लाल आहे। इन में शक जी गुंजाइश आहे बिल्कुलु कोन्हे। वध अॻिते अगर उन सॼी काइनात में सुहिणो बनाए ऐं मुंहिंजे रब रूए ज़मीन ते अर्शे अज़ीम ते काइनात जे ज़र्रे ज़र्रे में उत्तम ऐं आला कंहिंखे अल्लाह बनायो आहे त उहो बि केरु आहे चओ अम्मा आमिना जो लाल। तमाम इंसान मुझा दोस्त अजीज सब मखलूक खां आला, वरी आम इंसान खां अल्लाह जो वलीउल्लाह आला, वलीउल्लाह खां सहाबी आला, सहाबी खां अल्लाह जो नबी आला, वरी अल्लाह जे नबियन सभिनी में अल्लाह अगर नबियन जो इमाम कंहिंखे बनायो आहे त हो केरु आहे जो मदीने जो ताजदार आहे। आख़िरी जुमिलो चवां, पोइ अल्लाह उन सॼी मखलूक में महबूब त हिकिड़ो बनायो आहे, महबूब हिकिड़ो बनायो आहे। हाणे तूं तोखे इजाज़त आहे, पढ़ियल आहीं अणपढ़ियल आहीं, जहिड़े बि फ़िरके सां तूं ॼाण, असां फ़क़ीरनि जो फ़िरकनि सिरकनि सां तालुक़ न आहे। ख़ुदा जे वास्ते फ़ैसिलो करे पंहिंजे दिलि खां पुछ त अल्लाह जो महबूब आहे या न आहे। दिलि चवंदी आहे, पोइ जे आहे त इहो फ़ैसिलो कर त ख़ुदा पंहिंजो महबूब बनायो कंहिंखे आहे। पोइ जे न दिलि चवई त अल्लाह जो महबूब त सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह आहे, त पोइ मुसलो विछाए ऐं ख़ुशीअ में नफ़िल पढ़, दुरूद पढ़। कहिड़ी ख़ुशीअ में दिलि में ख़्याल कर त जहिड़ो न आशिक़ ताक़तवर हूंदो आहे त उहो महबूब खे तोहफ़ा बि अहिड़ा ई ॻाल्हि तोहफ़ा बि अहिड़ा ई ताक़तवर ॾींदो आहे। वज़ीर आज़म कंहिंखे तोहफ़ो ॾींदो त पंहिंजे शान जे आहर ॾींदो, सदर ॾींदो शान जे आहर ॾींदो। रब्बुल आलमीन जॾहिं न पंहिंजे महबूब खे गिफ्ट ॾेई रहियो आहे, तोहफ़ो ॾेई रहियो आहे, कंहिं जहिड़ो ॾेई रहियो आहे, तूं छा थो सम्झी त छा तूं बेकार आहीं? तो जहिड़ो ख़ुशि नसीब ॿियो आहे ई कोन जो ख़ुदा तोखे हबीब जो उम्मती बनाए मुस्तफ़ा खे तोहफ़ो ॾेई छॾियो आहे। खुश नसीब आहीं, खुश नसीब आहीं। बस रुगी तू पंहिंजे खुश नसीब खे सम्झण जी कोशिश कर, खुश नसीबी खे सम्झण जी कोशिश कर त मुंहिंजे बेनियाज़ रब तोखे केॾो न खुश नसीब बनायो आहे। 1,24,000 नबी दुनिया ते आया, उन्हनि जूं उम्मतूं बि आयूं जवाब ॾे, पर जवाब ॾे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। सुहिणो आदम ज़मीन ते अॻु में, बैद में अंबिया आया, सभिनी खां पछाड़ी अंबिया में मुंहिंजो महबूब आयो, पर जवाब ॾे जन्नत जो दरिड़ो खुलंदो, पहिरों कदम जन्नत में जेको रखंदो, ॿुध उहो तुंहिंजो मुंहिंजो नबी हूंदो या को ॿियो हूंदो। पंहिंजे दिलि खां पुछी जवाब ॾे। जॾहिं दिलि तोखे जवाब ॾे त पहिरों कदम मुंहिंजो मदीने जो मीर रखंदो, त पोइ पंहिंजे नसीब ॾे निहार। तोखां असांखां अॻु में एतिरियूं उम्मतूं आयूं, मगर जॾहिं उम्मतुनि जो फ़ैसिलो थींदो, जॾहिं उम्मतुनि जो फ़ैसिलो थींदो, सभ खां पहिरीं कंहिंजो फ़ैसिलो थींदो। चओ आया पछाड़ीअ में, पर फ़ैसिलो पहिरीं थींदो।
हालांकि दुनिया जो दस्तूर आहे जेको ईंदो आहे लाइन में बीहंदो आहे नंबर लॻाईंदो आहे नंबर सां ईंदो आहे अदल जी तक़ाज़ा इहा आहे इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे सिस्टम जी तक़ाज़ा इहा आहे नज़्मो ज़ब्त जी तक़ाज़ा इहा आहे जेको ईंदो वञे लाइन में बीहंदो वञे कानून जे मुताबिक़ हले लेकिन ॾिस त सही मुंहिंजो बेनियाज़ दुनिया खे पियो ॿुधाए ओ दुनिया वारा इहे कानून दुनिया वारनि जे लाइ मुझो रब तो खां तो पुछे सभई लाइन लगाईंदा वञनि ओ लाइन लॻाइण वारा रब तो चवई जवाब ॾे जेकॾहिं लाइन मुकमिल थियण वारी आहे पर जे तुंहिंजो महबूब अचे त पछाड़ी कंदे या अॻियाड़ी कंदे अल्लाह तो खां पुछी रहियो आहे जेकॾहिं तुंहिंजो महबूब लाइन में अचे त छा तूं क़बूल कंदे दिल चवंदी मौला न महबूब खे लाइन में कीअं बीहारबो मुंहिंजो रब तो फरमाए त पोइ जॾहिं तूं पंहिंजे दुनिया जे महबूब खे लाइन में नथो बीहारी त मां पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि खे लाइन में कीअं बीहारींदुसि मोकिलियो ज़मीन जे तख्ते ते आख़िर में थमान मगर मां अल्लाह जी ज़ात मैदान महशर में हिसाब उन्हनि जो पहिरीं कंदुसि मौला छा जे लाइ कंदे अल्लाह चवे थो जन्नत में पहिरीं उम्मतुनि मां पंहिंजे महबूब जे उम्मत खे मोकिलींदुसि ख़ुदा तरस थी जवाब ॾे हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे गिरेबान में निहार चोरी तो में असां में ठगी तो में असां में धोखो तो में असां में बेवफाई तो में असां में दुनिया जा सब ऐब मौजूद ओ बि रब लेखो कोन थो करे ॿुधा कंहिंजे करे फैसलो करे ॿुधा कंहिंजे करे चो त मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जे करे पोइ जंहिंजे करे अल्लाह हेतिरी इज़त ॾिनी आहे ॿुधाए त उन दिल भर जूं ख़ुशियूं कयूं या न कयूं रुगी तोखे स्कूल केरु ॾींदो आहे MPA MNA या को रईस ॿुधाए त उनजे अचण ते नचंदो हई या न ईमानदारी सां जवाबु ॾे थोड़ो हिकिड़े जुमिलो चवां नाराज़ न थीजो तव्हां दुनिया वारे तव्हांखे रोड ॾिनो या बिजली या स्कूल ॾिनो उनजे ख़ुशीअ में तव्हां वॾो जलसो कयो नचो दुल शरनायूं कंहिं बि मौलवीअ जी फतवा कॾहिं आई आहे जब ईमानदारी सां जवाबु ॾियो कॾहिं कंहिं फतवा ॾिनी तो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद हुजूर जी आमद मुस्तफा ने पखे बंद कयो असां सजण साईं जा फ़कीर तनकीद करण वारा न आहियूं पक समझी छॾ असां मुंहिंजे आका जा ग़ुलाम आहियूं असांजे मुर्शिद जी तरबियत असांखे आहे इहा ओ फ़कीरो प्यार ऐं मोहबत जा गुल खणी निकिरी वञो रब जे हवाले थियो मुंहिंजो रब तव्हांजी मदद फरमाईंदो तनकीद करण वारा न आहियूं पर हक़ खे लिकाइण वारा बि न आहियूं मां इन करे तव्हांखे चयो त मुंहिंजा दोस्त मता ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो फ़क़ीर मुंहं में मिली वञे जेको तोखे कुझु चवे त चइजांसि त ऐं अल्लाह जा बाना मुंहिंजे महबूब जे मीलाद जे मथां तनकीद करण वारा एतिरो त जवाबु ॾे त कॾहिं कंहिं अमीर MPA जे अचण ते दुल वॻा शरनायूं वॻियूं कॾहिं गलो फाड़े ॻाल्हि कई हे त मुंहिंजे महबूब जा दीवाना पट ते वेही करे यार जो दुरूद पिया पढ़नि उन वॾेरे त हिकिड़े स्कूल खे ॻोठ खे स्कूल ॾिनो मुंहिंजे आका त काइनात जे ज़रे ज़रे खे रंग लाइ छॾियो पोइ उन महबूब जे अचण जी ख़ुशी न कंदासीं त कंहिंजी कंदासीं अज़ीज़ाने मन थोड़ो टाइम खे तकड़ो ॾिसंदे मां बि तकड़ो हलां अल्लाह जे रहमतुनि जी ॻाल्हि पे कयमि त अल्लाह जे ज़ात जन्नत में भी पहिरीं तोखे अल्लाह ताला तमाम उम्मतुनि खां पहिरीं मोकिलींदो कंहिंजे करे चो मदीने वारे मीर जे करे दुनिया में रब तोखे इज्जत ॾिनी मदीने वारे मीर जे सदके क़यामत में तोखे इज्जत मिलंदी मदीने वारे मीर जे सदके मुंहिंजा दोस्त तोखे क़ुरान मिलियो मदीने वारे
मीर जे सदके, नमाज मिली मदीने वारे यार जे सदके, इज्जत मिली मदीने वारे मीर जे सदके। जुमले के खुटाए चवा खुद रब्बुर रहमान मिलियो मदीने वारे मीर जे सदके। जे महबूब न मिले हैं तो रब भी को न मिले हैं। सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जे दरबार में हलो, ऐ सुना सिद्दीक अकबर, ओ मुझे मुस्तफा जे गार जा यार, ओ मुझे महबूब के कुल्हण देखणी जबल ते चढ़ी वञण वारा, मुझे सुने अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु खां जॾहिं कंहिं सवाल कयो, या अबा बकर, ऐ सुन अबू बकर, हिकिड़ो अॼु सवाल जो जवाब, सवाल के सवालिय के सुने। सिद्दीक अकबर चयो, ओ सवाल करण वारा जल्दी सवाल कर। उन सवाल कयो, दे खबर अल्लाह सा घणो प्यार थो करी या मदीने जे साईं सा प्यार थो करी। सुने सिद्दीक अकबर जे अखड़न में लुढ़क लड़ी आया। पाण फरमायो, ओ सवाल करण वारा अबू बकर पहिरीं भी हुयो, अल्लाह जी ज़ात मौजूद भी हुई, लेकिन अबू बकर खे उन रब जे वहदानियत जो ख़बर तॾहिं पई आ, क़द्र तॾहिं थियो आ जॾहिं दरे मुस्तफ़ा ते पंहिंजे पाण खे झुकायो आ। मुझो रब अबू बकर खे मिलियो आ, मगर दरे मुस्तफ़ा ता मिलियो आ। इन करे अबू बकर खे महबूब मुस्तफ़ा सां वधीक प्यारा। हुजूर जा सहाबी मुझे आका सां प्यार कन, त पोइ तूं असां प्यार छो न कयूं? छो न तू असा प्यार कयो? प्यार कर, खुशी कर मुझा दोस्त अजीज। हाँ, मां पहिरीं भी टियों ॾींहुं आयो हुअसि अलीआबाद जे भर में, उते भी अर्ज़ कयमि, हिते भी अर्ज़ करणु चाहियां थो त ख़ुशी तुंहिंजे हिननि शामियाननि जी मोहताज नाहे, ख़ुशी तुंहिंजे स्पीकरनि जी मोहताज नाहे, ख़ुशी तुंहिंजे जलसनि जी मोहताज नाहे, ख़ुशी तुंहिंजे देगन जी मोहताज नाहे। ख़ुशी त हिकिड़ो अंदर जो आवाज़, खुशी त हिकिड़ो अंदर जो आवाज़ आ। छो याद रखी छॾ, जेकॾहिं मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुशी करण जे लाइ लाउड ज़रूरी हुजनि हा, हे शामियाना ज़रूरी हुजनि हा, देगियूं ज़रूर हुजनि हा, त पोइ मिसकीन मारूड़ा काॾे वञनि हा। मुंहिंजो महबूब त मिसकीननि सां बि प्यार कंदो आहे, हालांकि एतिरो प्यार कंदो आहे, एतिरो प्यार कंदो आहे जो ऐलान कंदो आहे, ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, मां मुस्तफ़ा पसंदि थो कयां त मूंखे ग़रीबनि सां गॾु। लेकिन मुझा दोस्त अजीज, उन गरीबन सा गॾु रहण वारे, उन मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गरीबीअ खे पसंदि करण वारे, हे जीअं हाजी खान बुरफत हेॾी कुझु मेहनत करे आहे, केरु तव्हां खां थो पुछां 1000 एकड़ बनी अथसि? सच ॿुधायो, जवाब ॾियो। अकरो जे रहण वारा 500 एकड़ बनी अथसि? जवाब ॾियो। ठेकेदार आहे? न अथसि। छा ॾिसण में त हिकिड़ी मांडणी आहे, हिकिड़ी मांडणीअ वारो लखे रुपया ख़र्च थो करे, केरु थो ॾे? ओ मुंहिंजा यार, इहो ई त यकीन आहे त जॾहिं माई मालिक जो आहे त हीउ सभु कुझु वरी कंहिं ॿिए जो आहे। खुशी कर, लेकिन जेतिरी अल्लाह तौफ़ीक़ ॾियई ओतिरी खुशी कर। मुझो खुदा तोखे कॾहिं भी मायूस कोन कंदो। अज़ीज़ाने मन, मां अर्ज़ पे कयो त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मिसाल ॾेई मां दलील मुस्तफ़ा जे ज़ात ते ॻाल्हाइण थो चाहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अंगण ते ॿ ॾींहं चुल्ह कान ॿरंदी हुई। इहो सच्चा 3 ॾींहं चुल्ह कान ॿरंदी हुई, 5 ॾींहं चुल्ह कान ॿरंदी हुई। बाज़ औकात मुंहिंजा मदीने जा ताजदार कर्ज़ वठी करे पंहिंजे घरड़े जो निज़ाम हलाईंदा हुया, यतीमन ग़रीबन जी मदद कंदा हुया। लेकिन मुंहिंजा दोस्त राज़ कहिड़ो हो, बसि हिकिड़ी ॻाल्हि जे राज़ ज़ाहिर कयां। हिकिड़ो दफ़ो हज़रत इमाम हसन मुजतबा मुझे मदीने वारे मीर जे अखड़िन जो ठार, मुझे करीम मुस्तफ़ा जे कुल्हन जो सवार, इमाम हसन मुजतबा जे घरड़े में 2 टाइम गुज़री वया, चुल्ह कान ॿरी। सदन जे दरड़े ते हिकिड़ी न्याणी आहे जेका कमु कंदी आहे, जेका ग़ुलामियाणी आहे, उन जो ॾिठो त 2 टाइम गुज़री वया। मुंहिंजे महबूब जे बचड़े जे अंगण ते चुल्ह कान ॿरी आहे। मोटी पंहिंजे जी जल अम्मा ॾे आई, अम्मा जी मुंहिंजी बचड़ी
ओ मुझी अम्मा जेका मुझे शादी जे ला सोन जो छलड़ो तैयार कयो थई अम्मा वो छलड़ो मुखे दे बचड़ी तुझे शादी जो आ हा मुझी अम्मा उन शादी का वधीक मुखे भी खुशी आ बचड़ी केड़ी खुशी आ अम्मा बड़ी हथिया मुझे महबूब जे बचड़े जे अंगण ते चुल्ह कान बरिया यो छलड़ो दे तमा सुने इमाम हसन मुश्तबा जे खिदमत में पेश कया गल्ला मंडी में दई वनी करे कुछ वठी अचे त घरड़े में चुल्हड़ी बरे अमड़ खुशी सा बचड़ीअ खे छलड़ो दिनो न्याणी छलड़ो खणी सुने हसन मुश्तबा जे दरबार में आई अची अर्ज कई सोना हे छलड़ो खणी वञो गल्ला मंडी मां कुछ वठी अचो जलाली जवान मुझे मुस्तफा करीम जे चेहरे जड़ो चेहरो जे जो मुझे रब्बुल आलमीन बनायो आ उन सुने इमाम हसन मुश्तबा उन न्याणी दे निहारे चयो अल्लाह तोखे अजर दींदो पर कन खोले बुधी छड़जा अगर तुझे दिल में इहो ख्याल आ त असा गरीब आहियूं इहो ख्याल दिल मां कढी छड़ इए चई करे जेको मिट्टी जो ढेर पयो हो पाण पंहिंजे पैर जे हेठों जेका नालैन पातला उन नालैन जी खुड़ी हीअं जो हयूं उहा मिट्टी सोनी थी वई पाण निहारे फरमायो ओ अल्लाह जी बानी जेतरो सोन खणण चाही थी खण निहारे न्याणी रोई चवे थी सुना हेडो हेडी ताकत हेडो ही हाला मुझे इमाम हसन पाक मुझे इमाम हसन पाक उन न्याणी दे निहारे जवाब दिनो ओ अल्लाह जी बानी हे हकीकत कुछ भी आ असा जे हकीकत के असा जो रब थो जाने सोना ही बब्बा वेला चुल्ह जो न बरण मुझे दिलबर इमाम हसन फरमायो ही असा पंहिंजे बाबे मुस्तफा जी सुन्नत अदा करे रहा हूं ओ मुझे यार उन महबूब जो खुदा तोखे उम्मती बनायो आ उन महबूब जे बचड़न जो अल्लाह तोखे दीवानो बनायो आ उन महबूब जे सहाबा जो अल्लाह तोखे आशिक बनायो आ जंहिं जहिड़ो खुदा दुनिया में ॿियो पैदा ई कोन कयो मां अर्ज़ पे कयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक घरड़े में बब टे ॾींहं चुल्ह कान बरंदी आ हालो गरीबी आ मगर जॾहिं अल्लाह जे ज़ात इमाम हसन सुणे जे सूरत में अंगण ते खुशी ॾिनी आ कहजे अंगण ते जवाब दे कहजे अंगण ते जो उन अंगण ते जंहिंजे अचण सां रब दुनिया जा अंगण आबाद करे छॾिया जे महबूब जे अचण सां अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे के आबाद कयो लेकिन ज़ाहिरी निज़ाम दे निहार उन महबूब जे अंगण ते इमाम हसन मुश्तबा जी ज़ात आई हाल गरीबी आ लेकिन खुशी में मुझे मुस्तफा जी खुशी निहार हालो गरीबिया मगर मुझे करीम आका पाजे बचड़े जे मथड़े जा वार लहराए इकड़े पासे तराजू में इमाम हसन इमाम हुसैन जा वार रखराया इकड़े पासे तराजू में चांदी रखराए वारन जो मुझा दोस्त वजन चांदी जे बराबर करे कायनात के मुझे मुस्तफा बिराए नहीं करे मुझे मुस्तफा मैसेज दिनो पाजे गुरबत के आडो न आन जो अल्लाह जदे खुशी दे वत दिल खोले खुशी का जो ओहो मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जदे इमाम हसन हुसैन जो अकी को मुझो मुस्तफा करे रहियो आ गरीबी हाल पंहिंजी जगह ते बब्बा बकर कुही करे मुझो मुस्तफा गुलामन के खाराए रहियो आ गाल चौकम यो तो के बुधाइन पियो चाहा त मुझो करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जला अल्लाह फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुल हसना मुझे रब फरमायो मुझे मुस्तफा जी सजी जिंदगी अमल जो बेहतरीन नमूनो मुझो मुस्तफा बुधाए रहियो आ खुशी जे टाइम ते खर्च करण खुशी जे टाइम ते मिटरन के घुराइण खुशी जे टाइम ते दोस्तन के घुराइण उन्हनि सां गॾिजी करे खुशी जो इज़हार करण मुझे मदीने वारे मीर जी सुन्नत मां तो खां तो पुछां मां तो खां
तो पुछा मुझे महबूब बचड़े जी सुन्नत मुझे महबूब बचड़े जी खुशी करे तो असा के मैसेज दिनो त बचड़े जी नेमत अल्लाह जी समझी खुशी कबिया बचड़ो अल्लाह छा थींदो वडो थी अल्लाह जेल ॾेखारींदो अल्लाह रेल ॾेखारींदो अल्लाह डंडो हणंदो अल्लाह जीव चवंदो पोइ बि राज खे घुराए खुशी पिया कयूं छो न उन महबूब इमामुल अंबिया जी खुशी कयूं जंहिंजे अचर सां रब रंग लाए छॾिया जंहिंजे लाइ यकीन आहे त उन महबूब जे सदके दुनिया में भी सब कुछ मिलियो आहे पर इहो भी यकीन आहे त उन रहमत लिल आलमीन जे सदके कब्र में भी बेड़ो तरंदो त हशर में भी पक आहे या न आहे पोइ मूंखे ॿुधा औलाद जी खुशी अचण जी वधीक या मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जी दिल खां पुछी जवाब ॾे दिल तो अदा हाणे पक वाला गर्मी थी आहे दिल तुंहिंजी छा थी चवे थोरो स्पीड घटि कजा दिल छा थी चवे त बच्चे जी खुशी वधीक या मुंहिंजे महबूब जी ॻाल्हा ॻाल्हा छा थी दिल चवे जे दिल चवे थी महबूब जी खुशी वधीक आहे त पोइ पंहिंजे गुरबत ॾे न निहार जा कर्ज़ न खणजा कर्ज़ न खणजा देग जी ताक़त न थई त देग न लाहिजा देगड़े जी ताक़त न थई त भले देगड़ो बि न लाहिजा पर जीअं रबियुल अव्वल जो चंद्र ॾिसजे अॼु ख़ैर सां नई तारीख़ करीब 12 रबियुल अव्वल जी रात अचण वारी थई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ग़रीब आई त छा थी पियो दिल त मुंहिंजे रब तोखे बि साॻी ॾिनी आहे गुनहगार आहियूं त छा थी पियो रिश्तो त महबूब सां साॻियो ई आहे अमीर जो भी उम्मतीअ जो पीर जो भी उम्मतीअ जो न मुंहिंजा दोस्त रईस जो भी उम्मतीअ जो तो असां गुनहगारनि जो भी उम्मतीअ जो रिश्तो त सभिनी जो साॻियो आहे दिल रब सभिनी खे साॻी ॾिनी आहे त पोइ जीअं 12 रबियुल अव्वल जी रात अचे इन सजण साईं जे ग़ुलाम जो ही तोहफ़ो ॿुधी छॾ ग़रीबीअ खे न ॾिस